नाज़रीन, आवाज़ टीवी के प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अवां खे भलीकार। नाज़रीन, मुल्क में गर्मी तो वधे पई, पर सियासी गर्मी में भी थोड़ो इजाफो थिए पियो ऐं उन में जेके अपोजिशन पार्टियूं आहिनि उहे सफ़बंदी करे रहियूं आहिनि ऐं पाण में गॾिजनि पियूं ऐं हुननि जूं मीटिंग्स थियनि पियूं। अॼु बि हिकिड़ी मीटिंग थी आहे ऐं उन में जेको तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान जे जेके बि मेंबर्स आहिनि उहे उन ते डेलिब्रेशन्स कनि पिया। उहे हाणे कहिड़ी स्ट्रेटजी इख़्तियार कनि था, हू चवंदा असां प्रेशर डेवलप कंदासीं हुकूमत ते ऐं उहो असां हुन ते वधीक गॾु कंदासीं। ISPR जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उनखे रद्द कयो वियो आहे ऐं उनखे बल्कि उन्हनि खां माफ़ी वठण जो मुतालबो कयो वियो आहे। सो इहे पॉलिटिकल पार्टीज़ जो पंहिंजा मुतालबा आहिनि। हुकूमत जेका अपोजिशन आहे उन वटि ॿ अपोजिशन वटि ख़ुदि जेका अपोजिशन आहे उहो ॿ आहिनि। हिकिड़ो त ज़ाहिर गैर सियासी जेके क़ुवतूं आहिनि उन्हनि तरफ़ उनजो रुख़ आहे, ॿियो वरी हुकूमत आहे ख़ुदि उन तरफ़ रुख़ आहे। पर इन हवाले सां पार्लियामेंट में वरी कुझु ॿियो थिए पियो। पार्लियामेंट में वर्किंग रिलेशनशिप जी तयारी थिए पई ऐं कुझु शयूं बहितर नज़र अचनि पियूं। उन खां पोइ असां इन अॼोके प्रोग्राम जे कुझु सेगमेंट्स में ॿिनि सेगमेंट्स में इहो बि ॻाल्हाईंदासीं त सोलर पैनल जो जेको आहिनि उनजो रेट मुसलसल हेठि अचे पियो। उहो अची वञी 70 रुपया फ़ी वॉट ते पहुतो आहे, जेको 80 रुपया 85 रुपया ते हले पियो। उहो हेठि अचे पियो ऐं उन्हनि जे लाइ इम्पोर्ट तमामु वॾे पैमाने ते थी वई आहे सोलर जी। हिते तमामु घणी डिमांड आहे। हिते हाणे सिंधी में जीअं चइबो आहे टके झड़ी सोलर पैनल कनि पिया। इन जो हिकिड़ो तमामु वॾो इम्पैक्ट पवंदो असांजी ओवरऑल जनरेशन ते, बिजली घरनि ते, छाकाणि त माण्हू बिजली इस्तेमालु न कंदा ॾींहं धारे 6 कलाक ऐं उन खां पोइ हुन ते हिकिड़ो इम्पैक्ट पवंदो। त इहो हिकिड़ो धारी सिलसिलो आहे, उहो हले पियो। उते असां ॻाल्हि ॿोल सां पंहिंजे प्रोग्राम में कंदासीं, तव्हांखे को डिटेल ॾियण जी कोशिशि कंदासीं। ॿियो हिकिड़ो इंतिहाई नाख़ुशगवार वाक़ियो पेश आयो आहे झोल ज़िले सांगड़ में, जिते मुबैना तौर ते हिकिड़े उस्ताद ते पंहिंजी शागिर्दाणी जेका आहे घर में कमु कंदी हुई उन ते रेप जो इल्ज़ाम आहे। तमामु सीरियस चार्जिस आहिनि। उन्हनि खे हमल बि ज़ाया कयो वियो आहे हुनजो। इहे उन में जेका जंहिं हमल ज़ाया करायो हो उहा बि गिरफ़्तार आहे, उस्ताद बि गिरफ़्तार आहे। उस्ताद जेतोणीकि मुकमल तौर ते इनकार कयो आहे त बिल्कुलु मुंहिंजो अहिड़ो मुंहिंजे मूं ते इल्ज़ाम कूड़ो आहे ऐं मुंहिंजे जेका दुश्मनी में इहो सभु कुझु कयो वेंदो। जीअं थींदो आहे हिकिड़ो इल्ज़ाम जॾहिं लॻबो आहे त चयो वेंदो आहे। बहरहाल पंहिंजा आर्गूमेंट आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त इन केस में जेको जंहिं ते इल्ज़ाम आहे जवाबदार ते, उहो हिकिड़ो सोसाइटी जो चाइल्ड प्रोटेक्शन जी हिकिड़ी कैंपेन आहे, उनजो सीनियर रुकन आहे। ऐं वॾी ॻाल्हि आहे त चाइल्ड प्रोटेक्शन जो उहो रुकन आहे ऐं उनजे मथां इहो चाइल्ड ते मोलिस्टेशन जो ऐं रेप जो ऐं इल्ज़ाम लॻो आहे। इहो केतिरो बीहंदो, इहो केतिरो इल्ज़ाम सचो आहे, इन में केतिरी सदाकत आहे, एविडेंस साम्हूं ईंदा त ख़बर पवंदी। हिन मामले ते बि असां पंहिंजे प्रोग्राम में अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। शुरूआति कयूं था अॼोके सियासी मामले तां ऐं सियासी मामिलो जेको शुरू थियो आहे अपोजिशन तरफ़ां, इन हवाले सां मूंखे जॉइन कयो आहे लाहौर मां सीनियर सहाफ़ी इमदाद सूमरो सां। इमदाद, वॾी तव्हांजी महिरबानी। इमदाद, सियासी जेको टेम्परेचर आहे उहो वधे पियो ऐं जेके अपोजिशन पार्टीज़ आहिनि उन्हनि हिकिड़ो ऐलान कयो आहे त असां एतिजाजी तहरीक हलाईंदासीं ऐं उन एतिजाजी तहरीक खां पोइ पार्लियामेंट में जेको वर्किंग रिलेशनशिप आहे उन ते उहा मुख़्तलिफ़ सूरत हाल आहे। ॿाहिरि मुख़्तलिफ़ सूरत हाल आहे। KP में हिक ॿिए जे ख़िलाफ़ गवर्नर ऐं चीफ मिनिस्टर साहब जे विच में सख़्तु बयानबाज़ी जारी आहे ऐं तमामु सख़्तु ॿोली ॻाल्हाई वञे पई हिक ॿिए जे ख़िलाफ़। त इहो जेको सियासी टेम्परेचर आहे इहो बहितर वर्किंग रिलेशनशिप में कीअं कन्वर्ट थींदो पार्लियामेंट अंदरि, तव्हांजी छा राय आहे हिन ते? महिरबानी मोहसिन साहब, मूंखे लॻे थो त सूरत हाल जेका आहे अॻिते हली कुझु वक़्तु अंदरि बहितर थींदी। ऐं हिकिड़ी ॿी ख़बर बि आई आहे त जेको क़ौमी असेंबली जो बजट इजलास ऐं ॿिया जेके मामला आहिनि उन ते स्पीकर साहब जो हिकिड़ो इजलास घुरायो आहे समूरियुनि जमातुनि जी पार्लियामेंटी पार्टियुनि जो, जिन में उन्हनि बशमूल सुन्नी इत्तेहाद काउंसिल, पीपुल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं ॿियूं जेके पार्लियामेंटी पार्टियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि मदू कयो आहे। ऐं इहो इजलास जेको आहे इहो ग़ालिबन सूमर ते थिए पियो। सूमर ते 3 बजे इहो थींदो। सो हाणे इहो ज़ाहिर जीअं पॉलिटिकल फोर्सिस जेके आहिनि पार्लियामेंट में मौजूदु आहिनि, जॾहिं उते वेहनि थियूं त वर्किंग रिलेशनशिप जेका आहे उहा डेवलप थींदी। सो हीअ जेका कशीदगी आहे, छिकताण आहे या अॻिते हली मूंखे घटंदे नज़र अची थी। ॿियो जेका तहरीक आहे रोडनि रस्तनि वारी, उहा मूंखे नथो लॻे त फौरी तौर ते उहा उथी सघे थी। मौलाना फज़लुर रहमान साहब भरपूर जलसा कनि पिया, पर अवां ॾिसो मौलाना फज़लुर रहमान साहब जे जलसनि जो इम्पैक्ट कोन पियो क्रिएट थिए। तहरीक इंसाफ़ बज़ाते ख़ुदि पंहिंजो चूंडुनि खां अॻु में चूंडुनि खां पोइ अलाए केतिरा भेरा तहरीक जी कॉल ॾेई चुकी आहे। कॾहिं जजिस जे हक़ में तहरीक, अॼुकल्ह आइन जी जो तहफ़ुज़ जी तहरीक पिया हलाइनि, उहे जेका कॉल ॾींदा हुन कॉल ते पंजाब ऐं सिंध में ख़ासि तौर ते
कंहिं बि क़िस्म जी का ख़ासि रिस्पॉन्स जेको आहे उन्हनि खे उहो न पियो मिले। सो मूंखे नथो लॻे त का वॾी तहरीक जेका आहे उथंदी। जेको KPK वारो मामिलो आहे, फैसल करीम कुंडी गवर्नर ऐं जेके अली अमीन गंडापुर आहिनि वज़ीर आला, उन्हनि जे विच में जेका लफ़्ज़ी गोलाबारी आहे, इन में मुंहिंजो ख़्यालु आहे त फैसल करीम कुंडी खे पंहिंजे ॼार में फासाइण में कामयाब थी वियो अली अमीन गंडापुर, छाकाणि त आगाज़ अली अमीन गंडापुर कयो हुयो जॾहिं फ़ैसिलो थियो त KPK जो गवर्नर पीपुल्स पार्टीअ जो हूंदो, त उन वक़्तु ई हुननि तकरीर कई हुई गंडापुर साहिब चई ऐं ॾिसां थो त बिलावल भुट्टो जो गवर्नर कीअं थो अची हिते वेहे ऐं हुनखे जेको KPK हाउस आहे इस्लामाबाद उन में दाख़िल न थियण ॾींदुसि ऐं गवर्नर हाउस ते कब्ज़ो करे छॾींदुसि, हे कंदुसि, कंदुसि। उनजो जवाबु उन ई अंदाज़ में फैसल करीम कुंडी ॾिनो आहे। कुंडी साहब थधे मिज़ाज जा माण्हू आहिनि, पर ज़ाहिर आहे उन्हनि खे शायदि पॉलिटिकली उन्हनि ज़रूरी सम्झो उन ई स्टाइल में जवाबु ॾिए, छाकाणि ॿई हिकिड़े ई तक जा आहिनि, हिकिड़े इलाइक़े जा आहिनि ऐं हिकिड़ी उन्हनि जो जेको आहे सराइकी आहिनि ॿई। सो उन्हनि हिकिड़ो थींदो आहे त जीअं ॿाहिरियों माण्हू जेकर का ॻाल्हि ॿोल करे त मुंहिंजो ख़्यालु आहे माण्हू बर्दाश्त करे वञे थो, पर जेकर पाड़ेसरी करे उहो बर्दाश्त कोन थींदो आहे, उनखे ओड़ो ई जवाबु ॾियणो पवंदो आहे। उनजे करे फैसल करीम कुंडी उनखे उहो ई जवाबु ॾिनो आहे। सो ताड़ी जेका जीअं चइबो आहे त ॿिनि हथनि सां वॼंदी आहे, तो हू ताड़ी वॼाइणु चाहे थो गंडापुर, ऐं फैसल करीम कुंडी उनखे पंहिंजो हथु फराहम कयो आहे। इन सां ज़ाहिर आहे थींदो इहो त जेका तसादुम जी सियासत, कॉन्फ्रंटेशन की सियासत जेका है PTI चाहे थी तो KPK में थिए, छाकाणि त KPK में अपोजिशन एॾी तगड़ी कोन्हे जो PTI खे कुझु चैलेंज ॾेई सघे, ऐं PTI जी गवर्नेंस PTI वटि नाले लाइ बि कोन्हे, बिल्कुलु ज़ीरो आहे हुते हुननि जी गवर्नेंस। सो हू चाहिनि पिया त तसादुम ऐं टकराव में गवर्नेंस जा इशूज़ जेके आहिनि उहे लिखी वञनि। सो उन लाइ अली अमीन गंडापुर जेको मुंहिंजो ख़्यालु आहे चाल हली हुई, ऐं फैसल करीम कुंडी उनखे जवाबु ॾेई अली अमीन गंडापुर जी चाल खे कामयाबु कयो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त कुंडी साहिब खे जेको आहे इन क़िस्म जी जेका स्टेटमेंट्स आहिनि उनजो जवाबु बि न ॾियणु घुरिजे, ऐं उन्हनि खे इन क़िस्म जी कन्फ्रंटेशन में न वञणु खपे, छाकाणि त हुन सां जेको अली अमीन गंडापुर आहे उहो उनजे पोयां पंहिंजी बैड गवर्नेंस खे लिकाइण जी कोशिशि। इमदाद, हाणे इन पहिरीं KP ते वरी वाद में अचूं था ॿीहर, पर असां तव्हां जेका ॻाल्हि कई त जेका पार्लियामेंट में वर्किंग रिलेशनशिप बहितर थींदी नज़र अचे पई, त छा माना इहो अपोजिशन जी स्ट्रेटजी जो हिसो आहे त फ़िलहाल पार्लियामेंट खे हलणु ॾिनो वञे, ॿाहिरि प्रेशर डेवलप कजे, जेतोणीकि तव्हां चओ पिया त हुनजो इम्पैक्ट अञा ताईं न अची सघियो आहे, त पार्लियामेंट जी जेका कार्रवाई आहे, हुकूमती कार वहिंवार आहे, बजट साज़ी आहे, बजट जी मंज़ूरी आहे, इहे सभु शयूं स्मूथली हली वञनि ऐं हुन ते PTI ऐं ॿियूं जेके अपोजिशन पार्टियूं इतफ़ाक़ कनि पियूं, पर उहो ॿाहिरि चवनि था असां प्रेशर डेवलप करियूं। ॾिसो, बिल्कुलु जेको पार्लियामेंट अंदरि जेका वर्किंग रिलेशनशिप आहे, उन वर्किंग रिलेशनशिप खे PTI ख़ासि तौर ते जेका ज़ाहिर फाथी पई आहे, उन वटि बंदि गली में आहे, उनखे को घटि गेड़ न पियो मिले, उन्हनि जो लीडर जेल में पियो आहे, 9 मई जा फ़ैसिला अचण वारा आहिनि, तो PTI खे रस्तो खपे। उन करे PTI जेको मूंखे लॻे थो त पार्लियामेंट में पंहिंजे कारकुननि खे या जो गैलरी प्ले करण लाइ PTI थी सघे थो त शोर शराबो हल्को फुल्को करे, पर उते ताउन कंदी। जीअं मां ॾिसो त गुज़िरियल कुझु इजलास जेके आहिनि उन्हनि में PTI बिहेव कयो आहे प्रॉपर, जेको पॉलिटिकल नॉर्म्स थींदा आहिनि, पंहिंजो पार्लियामेंट नॉर्म्स थींदा आहिनि, उन अंदरि ई उन्हनि पंहिंजो प्रोटेस्ट बि कयो आहे, पंहिंजी ॻाल्हि बि रखी आहे, ऐं हुकूमती बैचिस जी ॻाल्हि ॿुधी बि आहे। सो ही हिकिड़ो रस्तो PTI खे खपे पंहिंजो नेगोसिएशन लाइ, टेबल ते वेहण लाइ। तव्हां ॾिसो जेको DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस, उन खां पोइ 9 मई ते आर्मी चीफ जी जेकी ॻाल्हियूं आहिनि त भई कंहिं क़िस्म जी माफ़ी न मिली, डील थींदी न को ढील थींदी। सो उन खां पोइ रस्तो दग जेको बचियो आहे उहो बचियो आहे पॉलिटिकल फोर्सिस सां गॾु वेहण जो, ऐं पॉलिटिकल फोर्सिस सां गॾु वेहण लाइ जेको बेस्ट ऑप्शन आहे फॉर यू नॉट अवेलेबल PTI वटि, उहो आहे पार्लियामेंट। तो पार्लियामेंट में जेकर हू गॾु वेंदा बि त हू पंहिंजे कारकुननि खे चई सघंदा, ॾिसो अवाम असांखे मैंडेट ॾिनो आहे, असां हुते पंहिंजी ॻाल्हि अवाम जी ॻाल्हि जेका रखण लाइ हुकूमत सां गॾु वेही रहिया आहियूं। जेकर पार्लियामेंट खां ॿाहिरि वेंदा त पोइ जेको बानी PTI जेका ॻाल्हि कनि था पिया ऐं हिननि सां न वेंदुसि पीपुल्स पार्टीअ सां, मुस्लिम लीग नून सां ऐं मुतहदा क़ौम मूवमेंट सां, त पोइ हुन ते सुवाल उथंदा। उनजे करे पहिरें ऑप्शन तौर ते मूंखे लॻे थो त अंडरस्टैंडिंग बि आहे, ऐं अॻु में बि जेका पार्लियामेंट जी एडवाइजरी कमेटी जा इजलास थींदा रहिया आहिनि, उनमें PTI जेको आहे मुख़्तलिफ़ कमिटमेंट्स जेके आहिनि, जेके ज़ाहिर थींदियूं आहिनि पार्लियामेंट नॉर्म्स तहत, उन्हनि ते वेही कयूं आहिनि। तो हाणे बि उतां ई PTI जेको आहे रस्तो कढणु चाहे थी, छाकाणि त मोहसिन साहब हिकिड़ी जेका तस्दीक थियल इंफॉर्मेशन आहे उहा इहा आहे त PTI जी जेका पार्लियामेंटी पार्टी आहे उहा कन्फ्रंटेशन में उन लेवल ते नथी वञणु चाहे जो को डेडलॉक क्रिएट थिए, उहा नथी चाहे त जेको बानी PTI जे लेवल ते सियासत
ये खणी वञणु चाहिनि था उनखे इमदाद भाउ जेको ॿाहिरि जेको इम्प्रेशन उहो ॾियनि पिया मीडिया ते अची बयानबाज़ियूं जलसा ऐं हुननि में अची तो तमामु सख़्तु ॿोली ॻाल्हाइनि पिया त ज़ाहिर इन जो वर्किंग रिलेशनशिप सां ऐं कमकार सां ऐं अॻियां हली गॾु वेही ॻाल्हाइण सां फ़र्क़ु त पए थो उन्हनि शयुनि जो। ॾिसो उहा हीट क्रिएट थींदी पर जेकॾहिं कमरे में वेही उहो इहो इतराफ़ करे वेहनि ॿिए सां थोरो पंहिंजे हल्के खे पंहिंजे कारकुननि खे थोरो एंगेज करण लाइ बि असां इहो कयूं था छाकाणि त ॿिए पासे जेके वेठल पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उहे बिचोर आहिनि तमामु घणियूं पीपुल्स पार्टी हुजे मुस्लिम लीग नून हुजे अवां ॾिसो राणा सनाउल्लाह साहब जेके आहिनि उन्हनि बार बार इहा ॻाल्हि कई आहे असां गॾु वेहण लाइ तयारु आहियूं पीपुल्स पार्टी इलेक्शन खां पहिरियों बि गॾु वेहण लाइ तयारु हुई सो एतिरे ताईं बि उन्हनि चयो आहे राणा सनाउल्लाह साहब त जेकॾहिं पीटीआई ॻाल्हियुनि मेज़ ते अचे थी वेहे थी त थी सघे थो उन मां कोई अहिड़ो रस्तो निकिरी अचे जो बानी पीटीआई जेको आहे उनखे आज़ादी मिली वञे। इहो हाणे आख़िरी सुवाल मुंहिंजो केपी ते हूंदो त केपी में त अपोज़िशन तव्हां पाण बि चयो आहे कोन या उहा एक्टिव न आहे एएनपी किथे आहे पीएमएलएन किथे आहे ख़ुदि जेएफ जेका आहे उहा अपोज़िशन में आहे ज़रूरु पर उहो करण लाइ तयारु न आहे पीपुल्स पार्टी आहे 4-5 वॾियूं पार्टियूं जेके केपी में आहिनि उहे न ॿाहिरि न असेंबली में अंदरि न ॿाहिरि सिर्फ़ु पीपुल्स पार्टी फोर फ्रंट ते उन्हनि सां मुआदो अटकाए पई माना सियासी मुआदो अटकाए पई। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे मोहसिन साहब छाकाणि केपी के डायनामिक्स जेके आहिनि उहे तमामु डिफरेंट आहिनि दहशतगर्दी आहे हुते पॉलिटिकल एक्टिविटी बि का पॉलिटिकल पार्टी करण जी पोजीशन में न आहे हुते चाहे मौलाना फज़लुर रहमान साहब जसूद कयो आहे वॾो केपी के में पर मौलाना फज़लुर रहमान साहब पाण इलेक्शन दौरान बि इलेक्शन खां पोइ बि इहा ॻाल्हि कंदा रहिया आहिनि हुननि खे पंहिंजे हल्के में वञण जी इजाज़त कोन्हे पर उते पीटीआई जेके आहे उहा एक्टिविटीज़ करे थी पई हिकिड़ो त आहे दहशतगर्दी जेका आहे उहा सभिनी खां वॾो थ्रेट आहे पीटीआई जी अपोज़िशन लाइ पर जेको असेंबली अंदरि ॻाल्हि एॾो वॾो अंग नाहे पंहिंजो पीटीआई जे साम्हूं अपोज़िशन जो उनजे करे ई मुंहिंजो ख़्यालु आहे जेका कंफ्रंटेशन जी ज़रूरत पई आहे अली बिन गंडापुर खे उन करे उन्हनि डेलिबरेटली हिकिड़ी सोचियल सम्झियल मंसूबे तहत या सोचियल सम्झियल साज़िश तहत उन्हनि गवर्नर हाउस खे निशानो बणायो आहे उन्हनि ख़बर हुई त गवर्नर हाउस ॿाहिरां उतां जवाबु ईंदो ऐं जवाबु तगड़ो ईंदो जीअं इमदाद मतलब फिलहाल महलाती बयानबाज़ी महलाती सियासत असांखे केपी में नज़र जो इमदाद तव्हांजी वॾी महिरबानी हज़रत इमदाद सुमरो सां गॾु लाहौर मां असांखे जॉइन कयो ॿुधाइनि पिया त पार्लियामेंट में अंदरि पीटीआई ऐं हुकूमत जे विच में को वर्किंग रिलेशनशिप क़ाइमु थियणु वञे पियो ऐं उहो सस्टेन कंदो पर ॿाहिरि जेको आहे उहो प्रेशर डेवलप थींदो ईंदो साॻी रीति केपी में बि इहा साॻी सूरत हाल रहंदी ऐं इहो बयानबाज़ियुनि जो सिलसिलो हिक ॿिए जे ख़िलाफ़ु पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी खे इंगेज रखनि छाकाणि त पॉलिटिक्स जा आउटसाइड डायनेमिक्स केपी में मुख़्तलिफ़ आहिनि पाकिस्तान जे बाक़ी हिस्सनि में मुख़्तलिफ़ नज़र अचनि पिया लेट्स सी इहो अॻिते हली छा थो थिए पर बहरहाल अपोज़िशन पंहिंजी सफ़बंदी में करे पई ऐं ॾिसूं किथे केतिरो प्रेशर डेवलप करे सघंदा वठूं था हिकिड़ो ब्रेक नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकिड़े ॿिए मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन वेलकम बैक असां हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं सोलर मार्केट क्रैश थी वई आहे सोलर जो काफ़ी डिस्कशन हले पियो पर हाणे अॼु जो ताज़ा इतलात आहिनि त सोलर मार्केट पाकिस्तान में क्रैश करे वई आहे ऐं उनजी जेका रेट आहे उहो 37 रुपीज़ पर वॉट ताईं पहुची वियो आहे मूंखे जॉइन कयो आहे इन मामले ते ॻाल्हि ॿोल करण लाइ वकास मूसा साहब तवानाई जे मामलनि जा माहिर आहिनि इन मार्केट खे फॉलो कंदा हमारे वकास साहब थैंक यू वेरी मच आप ये सोलर मार्केट सर आज क्रैश कर गई और इसका ज़ाहिर है क्योंकि आम लोगों पर बड़ा इम्पैक्ट है इसका और बड़ा फ़ायदा होगा लोगों को और बड़े पैमाने पर इंपोर्ट भी की जा चुकी है तो आप समझ रहे हैं कि पहले तो इसका हमें रीजन बताएं कि सोलर मार्केट क्यों क्रैश कर गई है पाकिस्तान में। अस्सलाम वालेकुम। बेसिकली अगर आप सोलर मार्केट को पाकिस्तान में देखें ना तो उसको क्रैश करने के दो वजूहत हैं एक उसमें इंटरनेशनल लेवल पे है और एक लोकल। अगर आप इंटरनेशनल साइड पे देखेंगे तो चाइना में इन द रिसेंट पास्ट काफ़ी प्राइसेस नीचे आई हैं उसकी वजह ये कि ग्लोबली ओवर सप्लाई हुआ है सोलर पैनल्स का। चाइना में बहुत ज़्यादा मैन्युफैक्चरिंग कैपेसिटी ऐड हो गई है लेकिन ग्लोबली दुनिया में कुछ इंटरेस्ट रेट्स हायर साइड पे होने की वजह से कुछ ग्रेटर देन एक्सपेक्टेड उसकी प्रोडक्शन होने की वजह से यूरोप में काफ़ी ज़्यादा सप्लाई आई हुई है। यूएस में अमेरिका साइड पे जो है ना चाइना के ऊपर टैरिफ्स वगैरह लगाए हैं जिसकी वजह से चाइनीज़ वहाँ पे चाइनीज़ डिमांड कम हुई है तो इसकी वजह से चाइनीज़ मार्केट में ओवर सप्लाई हुई है। ओवर सप्लाई की वजह से उनकी प्राइसेस जो है वो डॉलर सेंट्स में जो सप्लाई प्राइसेस हैं वो कम हुई हैं तो उसकी वजह से ग्लोबली सोलर पैनल्स की प्राइस नीचे जा रही है। तो ये तो एक इंटरनेशनल फिनोमिनन है या इंटरनेशनल वजह है जिसकी वजह से प्राइसेस नीचे जा रही हैं। दूसरी तरफ हमारी अपनी मार्केट में पाकिस्तान मार्केट में पिछले तकरीबन साल
क्योंकि आपको पता है हमारी मार्केट में बीच में इंपोर्ट रिस्ट्रिक्शंस और इस तरह की चीजें रही हैं। तो जब इंपोर्ट रिस्ट्रिक्शंस लगी हुई थी तो उसकी वजह से सोलर की सप्लाई डिफिकल्ट हुई हुई थी। सप्लाई डिफिकल्ट हुई हुई थी तो जो लोग मंगवा रहे थे उनको फायदा हो रहा था, और बहुत सारे दूसरे बिजनेसेस ऐसे थे जो कि नहीं चल रहे थे। तो काफी सारे लोगों ने इस तरह सोचा कि सोलर के बिजनेस में जाना चाहिए, क्योंकि न्यू बिजनेस है और न्यू लाइन है। तो उसकी वजह से बहुत सारे लोगों ने सोलर की मार्केट एंटर की। बहुत सारे नए लोगों ने सोलर की मार्केट एंटर की और काफी ज्यादा माल जो है वो मंगवाया। तो उसकी वजह से ये हुआ है कि लोकल मार्केट में भी ओवर सप्लाई का एक शदीद रुझान आया है, और उसकी वजह से आज तकरीबन आप समझ लें जो कॉस्ट है उससे नीचे भी माल मिल रहा है, बिकॉज काफी सारे लोग ऐसे हैं जिनके पास स्टॉक बहुत ज्यादा आया हुआ है और वो उसको लिक्विडेट कर रहे हैं, उसको डिप्लीट करने की कोशिश कर रहे हैं। तो ये दो फैक्टर्स हैं जिसकी वजह से ग्लोबली जो है, ग्लोबली और लोकली हमारी कंबाइन करके हमारी लोकल मार्केट में प्राइसेस, यानी जो सोलर पैनल 80 रुपए, 90 रुपए, 100 रुपए पर वॉट पे साल पहले थे, तो वो तकरीबन जिस तरह से आपने अभी जिक्र किया 40 रुपए, अच्छी क्वालिटी के जो है वो 40-42 के ऊपर के करीब होलसेल रेट है। ये जो बिल्कुल बड़ी साइज के ऑर्डर्स का जो जी। होलसेल रेट होता है। और तकरीबन जो कुछ हल्के पैनल्स हैं वो 37-36 पे भी इस तरह से भी मिल रहे हैं। अच्छा, ये वकार साहब एक बड़ी अहम चीज़ है, सोलर जो पैनल है उसका जी। रेट नीचे जा रहा है और अब कहा जा रहा है कि शायद मजीद 6 महीने तक भी ये सिलसिला चलेगा, ये रेट नीचे ही जाएंगे, ऊपर नहीं आएंगे। लेकिन उसके साथ जो इन्वर्टर है और जो दूसरी एक्सेसरीज हैं इस सिस्टम लगाने के लिए वो स्टेगनेंट है, उसमें फ़र्क नहीं आ रहा, क्यों? उसकी क्या वजह हो सकती है? जी, बल्कि एक्चुअली जस्ट आपकी अगर मैं बात को थोड़ा सा करेक्ट करूं कि हो सकता है, अभी देखें कमोडिटीज हैं, कमोडिटी की प्राइसेस का कुछ कह नहीं सकते, लेकिन हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि कमिंग हफ्तों में या महीनों में सोलर की प्राइस स्टेबल हो जाएगी और हो सकता है थोड़ी सी ऊपर की तरफ भी जाए। उसकी यानी एक दो वजूहत हैं। एक तो ये कि लोकल मार्केट में ज़ाहिर सीजन आ रहा है, जब सीजन आ जाता है, गर्मी शुरू हो गई है, पंजाब में अब गर्मी बढ़ गई है, बाकी पाकिस्तान में भी गर्मी बढ़ गई है, तो उसकी वजह से कुछ बाइंग प्रेशर बढ़ेगा। जब बाइंग प्रेशर बढ़ेगा, डिमांड बढ़ेगी, तो ऑटोमेटिकली प्राइस जो है वो हायर साइड पे ऊपर जाएगी। जाएगी। कुछ और फैक्टर्स भी हैं। एक ट्रांसपोर्टेशन कॉस्ट जो है ना, जो कंटेनर्स के रेट्स हैं वो आजकल फिर बढ़ रहे हैं। ग्लोबली जो शिपिंग है ना, वो फिर महंगी होती जा रही है। चाइना टू कराची, जो हमारा जो पोर्ट है मेन, उसके जो कंटेनर रेट्स हैं वो अभी $2,500-3,000 तक पहुंचे हुए हैं। अब वो पता नहीं कितने अरसे तक ये फिनोमिनन रहता है। अगेन ये सारी चीजें कुछ ऐसी होती हैं जो इंटरनेशनल हमारे फैक्टर्स कंट्रोल में रहते हैं, कुछ नहीं रहते। तो सोलर पैनल की प्राइसेस में भी हम लोग एक्सपेक्ट कर रहे हैं कि जो कमी आनी थी वो काफी हद तक आ गई है। हो सकता है थोड़ी और कमी आए, बट ये भी हो सकता है कि थोड़ी प्राइस बढ़े, लेकिन बहुत ज्यादा नहीं बढ़ने का इम्कान, और इसी तरह मुझे नहीं लगता कि बहुत ज्यादा कम भी होगी। इन्वर्टर्स की बात मैंने, वकार साहब इन्वर्टर्स की बात मैंने की, जो मेजर आइटम आपने जो बिल्कुल आपने जो जी जी आपने जो इन्वर्टर्स की बात की, तो इन्वर्टर्स में कोई टेक्नोलॉजी चेंज नहीं हुई है। जिस तरह से सोलर पैनल में तो टेक्नोलॉजी में इम्पैक्ट आया है और चाइना में हमने प्राइसेस डाउन होते हुए देखी है, इन्वर्टर्स में एज सच ये नहीं नजर आ रहा। इसी तरह इन्वर्टर में कोई ग्लोबल ओवर सप्लाई का सिचुएशन भी नहीं है। तो इन्वर्टर्स में हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि प्राइसेस जिस लेवल पे हैं उसके करीब करीब ही रहेंगी। और अगर बैटरीज डॉलर का की, रेट वकार अगर साहब डॉलर का रेट बैटरीज मेन आइटम, बैटरी बैटरीज पे प्राइसेस बेहतर हो रही हैं। बैटरीज अभी रिलेटिवली न्यू टेक्नोलॉजी है, खासकर जब हम लिथियम आयन बैटरीज की बात करते हैं। तो बैटरीज पे अगर आप पिछले 2-3 साल का ट्रेंड देखेंगे तो वो नीचे की तरफ ही जा रहा है। यानी जो बैटरी 5 किलोवाट आवर का, अगर आप 100 एम्प आवर की जो 48 वोल्ट की 4.8 किलोवाट आवर का जो बैटरी बैंक है लिथियम आयन का, वो आज से कुछ साल पहले अगर 3 लाख रुपए का था, फिर डॉलर बढ़ने के बावजूद या रुपये गिरने के बावजूद भी वो तकरीबन इसी 3.5-4 लाख के रेट पे था, फिर 3 पे था, और अब तकरीबन इसके आसपास है। लेकिन इसमें नीचे होने की वजह ओवर सप्लाई या वो नहीं है। इसमें जो नीचे होने की मेन वजह प्राइस जो है वो ग्लोबली प्राइसेस बेहतर हो रही है जैसे जैसे इसकी मैन्युफैक्चरिंग बढ़ रही है बैटरीज की। और आपको पता ही है कि ईवी इलेक्ट्रिक व्हीकल्स का बहुत ज्यादा ट्रेंड आ रहा है दुनिया में, जिसकी वजह से लिथियम आयन बैटरीज की मैन्युफैक्चरिंग पे बहुत ज्यादा स्केल बढ़ रहा है। बहुत बड़ी बड़ी फैक्ट्रीज चाइना में लग रही हैं, दुनिया में दूसरे मुल्कों में, ममालिक में भी लग रही हैं। तो उसकी वजह से टेक्नोलॉजी इंप्रूव हो रही है, और टेक्नोलॉजी इंप्रूव होती है तो जाहिर है जब स्केल आता है तो फिर प्राइसेस नीचे की तरफ जाती हैं। तो वी डू एक्सपेक्ट के जो ईवी जो लिथियम आयन की जो बैटरीज हैं उस पे इट इज एक्सपेक्टेड कि प्राइस थोड़ा सा डाउनवर्ड ट्रेंड रहेगा। वकार साहब आखिरी, लेकिन ये कोई बहुत बड़ा नहीं है जी वकार साहब, इसमें अब आखिरी मामले पे आते हैं जिस पर हुकूमत को बड़ी परेशानी है, और वो परेशानी ये है कि इंपोर्ट बहुत ज़्यादा है और ज़ाहिर आगे भी होनी है, और इतने रेट हमारे जो कन्वेंशनल बिजली आती है हमारे घरों में, फैक्ट्रीज में, कमर्शियली, तो उसके रेट बढ़ रहे हैं, तो लोग ज़ाहिर है सोलर पर आ रहे हैं, वो अल्टरनेट पर आएंगे, उनके पास कोई ऑप्शन नहीं है। 70 रुपये और 80 रुपये पे अगर रेट चला जाएगा पर यूनिट, तो वो तो नीचे आनी है। तो ये लोग अगर सोलर पे आ जाएंगे तो ज़ाहिर है हुकूमत के लिए परेशानी तो बढ़ेगी, और वो फिर रेट के भी फ़र्क आ जाएगा। तो आप समझते हैं कि ये वो जो डिस्ट्रीब्यूशन की मार्केट है वो ना क्रैश कर जाए, और वो कर रही है क्रैश।
सर देखिए, ये जो है ना, जिस तरह से इस चीज को देखें तो हमेशा हमें ये देखना चाहिए कि पाकिस्तान एक अकेला मुल्क नहीं है। यहाँ पे जो चीज हो रही है वो यूनिक नहीं है। मोरलेस इसी किस्म के आपको पैटर्न्स दूसरे मुल्कों में भी नजर आते हैं। और उधर भी लोग जो 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 कंट्रीज ऐसी हैं जो हमसे आगे हैं, जिधर हमारे यहाँ तो शायद अभी सोलर जो है ना बमुश्किल 10% पे भी नहीं पहुंचा है टोटल ग्रिड की कैपेसिटी के। मैं कुछ स्टेटिस्टिक्स देख रहा था, जी। 5-6% पे शायद है, नहीं सिंगल डिजिट में है। ऐसे ममालिक भी हैं जिधर वो 22, 23, 24, 30% तक भी पहुंचा हुआ है। और वो लोग जो एक्शंस ले रहे हैं, वो जो चीजें कर रहे हैं, उनसे हम सीख सकते हैं। क्योंकि देखें, एक रियलिटी है कि सोलर जो है वो इस वक्त दुनिया में इलेक्ट्रिसिटी के लिए सबसे सस्ता तरीन सोर्स है। दिन में होता है लेकिन अवेलेबल, सिर्फ रात में नहीं अवेलेबल होता, तो आपकी डिपेंडेंसी उसके साथ पूरी तरह नहीं हो सकती, उसको आपने कॉम्बिनेशन में इस्तेमाल करना होता है। तो हमसे जो आगे ममालिक हैं वो ये कर रहे हैं, उधर स्टडीज भी हो रही हैं और उधर एक्सपेरिमेंट्स भी हुए हैं, उनको देखना चाहिए। हमारी गवर्नमेंट को यही करना है कि उन्होंने अपनी फ्यूचर इस तरह प्लान करनी है कि सोलर के साथ फ्यूचर कैसे रहेगी, क्योंकि ये तो नहीं हो सकता कि सोलर ना हो। सोलर तो होगा, सोलर तो होगा। तो इस सोलर को किस तरह से ग्रिड के अंदर इनकॉर्पोरेट करना है और कैसे उससे एक म्यूचुअली बेनिफिट सिचुएशन निकालनी है कि जो हमारे सारिफिन है जो सोलर लगा सकते हैं, उनको अपना भी फायदा हो और बाकी और लोगों को भी इसका फायदा हो सके। क्योंकि जाहिर है पाकिस्तान में जो जो हमारा डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क है, जो हमारी इलेक्ट्रिसिटी की ग्रिड की सप्लाई है, उसमें मेजर इश्यूज हैं। उन इश्यूज को सॉल्व करने में और सपोर्ट करने में किस तरह सोलर अपना रोल प्ले कर सकता है। बैटरीज का क्या रोल आएगा आगे, जिस तरह बैटरीज की प्राइसेस सस्ती होती जा रही हैं, तो उसमें बैटरीज कस्टमर भी लगाएंगे, कंज्यूमर जो आपके सारिफिन है वो भी लगाएंगे। और वापडा लेवल पे भी बैटरीज लगाने का, या जिसको हम यानी डिस्ट्रीब्यूशन ग्रिड नेटवर्क कहते हैं, उसके अंदर भी बैटरीज का, ग्रिड लेवल बैटरीज का, यूटिलिटी बैटरीज का काफी स्कोप है। कुछ चीजें आज क्लियर हैं, कुछ चीजें ऐसी हैं जो कि 3-4 साल 5 साल में क्लियर हो जाएंगी, लेकिन नजर आ रहा है कि वो इस तरफ जाएंगी। और दूसरों को देखते हुए अगर हम आज अच्छी प्लानिंग करके सोच समझ के एक पॉलिसी अच्छी तरह से बना लें और अगले 5 साल का और 10 साल का और 15 साल का एक विजन रख के उसको प्लान को बेहतर तरीके से बनाएं, तो डेफिनेटली हम इस चीज का काफी फायदा उठा लेकिन सकते ये हैं। वक़्त साहब, ये मुझे उम्मीद आखिर है में इससे एसोसिएटेड सवाल ये कि गवर्नमेंट तो इसके ऊपर टैक्स लगाने की भी बात कर रही थी, एक प्रपोजल आया था, लेकिन गो के बाद में तरदीद हो गई। लेकिन नेट मीटरिंग पर ज़रूर वो जा रहे हैं, कुछ न कुछ उसके रेट्स बहुत 22 रुपये से ला के 11 रुपये पे करने जा रहे हैं नेट मीटरिंग पर। तो ये तो कंज्यूमर का राइट नहीं है कि वो अपने घर में लगाता है, गवर्नमेंट ने ले ले नहीं लेनी। तो टैक्स लगाने से जो है क्या गवर्नमेंट के मसले हल हो जाएंगे? ये जो जो पावर क्राइसिस है हमारे पास, इससे कोई मसला हल होगा उनका? देखिए, इसमें ये होगा कि एक होता है कभी कभी आपको शॉर्ट टर्म बेनिफिट नजर आ रहा होता है तो वो चीज कर देते हैं, लेकिन उससे लॉन्ग टर्म इम्पैक्ट हो जाता है। तो इस किस्म की जो चीजें हैं ना, उससे ये होगा कि शायद शॉर्ट टर्म में तो आपका मसला एक, आपको टैक्स मिल जाएगा या आपको एक बेनिफिट आ जाएगा, लेकिन लॉन्ग टर्म में उसका इम्पैक्ट आएगा। क्योंकि फिर ऐसा होगा कि कुछ लोग जो है वो उनके लिए ये फीजिबल हो जाएगा कि वो ग्रिड को टोटली छोड़ दें, जिसको ग्रिड डिफेक्शन कहते हैं। और ये एक मेजर इशू है जो कि मुख्तलिफ मुल्कों में नजर आ रहा है, एंड दिस इज समथिंग जो कि अवॉइड करनी चाहिए, बिकॉज ग्रिड एंड सोलर जो है वो एक साथ डिस्ट्रीब्यूटेड जनरेशन जिसको कहते हैं, उसको लेके साथ चलना है। तो इसलिए गवर्नमेंट को भी चाहिए कि शॉर्ट टर्म गेन पे ऊपर ना देखें या शॉर्ट टर्म बैंडेज सोल्यूशन ना करें, ऐसी चीज करें जिससे लॉन्ग टर्म सोल्यूशन हो। तो आपने सोलर को इनकरेज करना है, ठीक है। रेट में जो पॉइंट्स दिए जा रहे हैं डिस्कोर्स की तरफ से, उनमें वैलिडिटी है। और जो ग्रिड के नेटवर्क के ऊपर जब सोलर ज्यादा आता है तो एक सर्टेन दबाव आता है कि दिन के टाइम पे आपकी रिक्वायरमेंट कम हो जाती है और शाम को एकदम से रिक्वायरमेंट बढ़ती है। तो उसको अगर आप गूगल करें आपके नाजरीन, तो वो डक कर्व, इसको कहते हैं, डक कर्व फिनोमिनन है, जो कि हमसे पहले बहुत मुल्कों में ये देखा जा चुका है। और हर मुल्क ने उसका अलग अलग तरीके से, मुख्तलिफ उनके जो डिस्ट्रीब्यूशन कंपनीज है उन्होंने अलग अलग तरीके से उसका हल निकाला है। कुछ हल अच्छे चले हैं, कुछ हल ऐसे हैं जिनमें अभी इंप्रूवमेंट की जरूरत है। तो हमें भी इसी तरह से सोच समझ के, आपको पता है कि हमारी गवर्नमेंट ने इससे पहले भी हर 10-15 साल में कोई ना कोई ऐसे कदम उठाए हैं जिससे जो है ना वो पता चलता है कि शायद बेहतर प्लानिंग कर लेते। ऑब्वियसली पीछे हिस्ट्री को देख के तो जज करना आसान होता है, लेकिन मुझे उम्मीद है कि इस दफा हमारी जो पावर प्लानिंग की जो मिनिस्ट्रीज हैं और जो रेलेवेंट पर्सन हैं वो इंशाल्लाह सोच समझ के ऐसे फैसले करेंगे जिससे ना सिर्फ ये कि हमें अभी फायदा हो, बल्कि लॉन्ग टर्म में भी हमें फायदा रहे और सोलर के एडॉप्शन बेहतर हो, क्योंकि सोलर के और बहुत सारे बेनिफिट्स हैं, वकास मूसा साहब, रिन्यूएबल एनर्जी। जी वकास मूसा साहब, थैंक यू वेरी मच फॉर टाइम। आपने बड़ा हमें वैल्यूबल इनपुट हमें दिया और हमारे नाजरीन के लिए। नाजरीन, वकास मूसा साहब तवानाई शोबे जा माहिर ॿुधाइनि था त सोलर पैनल जी मार्केट क्रैश थी वई आहे, अञा थोरी घटिंदी पर पोइ वधंदी। हींअर जंहिंखे सोलर पैनल वठणा आहिनि वठी छॾनि, बाद में गर्मी आहे, सीज़न आहे, अची वेंदो। बैटरीज़ ऐं इन्वर्टर जी मार्केट स्टेबल आहे, त हींअर सुठी मार्केट आहे, गर्मी में वठी सघिजे थो। छाकाणि खां सवाइ को आम कंज्यूमर लाइ को हल कोन्हे। गवर्नमेंट टैक्स हणे पई, ॿियूं तकलीफ़ूं बि शायदि अची सघनि थियूं। तंहिंजे करे हींअर ही सोलर जी मार्केट ते असां चयो तव्हांखे हिकिड़ो ओवरव्यू पंहिंजे नाज़रीन ते पहुचायूं। नाज़रीन, वठो ब्रेक खां पोइ ॻाल्हाईंदासीं। झोल ज़िले सांगड़ में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे जंहिंमें हिकिड़ी
14 सालनि जी न्याणी सां मुबीना तौर ते रेप जो वाक़ियो थियो आहे संदसि उस्ताद पारां, संदसि हिकिड़े माइट पारां। उहो वाक़ियनि ते असां तफ़सीली तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, वेलकम बैक। हाणे असां पंहिंजे प्रोग्राम जे हिन सेगमेंट में ॻाल्हाईंदासीं झोल में थींदड़, झोल ज़िले सांगड़ में थींदड़ हिकिड़ो वाक़ियो जंहिंमें हिकु जवाबदार उस्ताद, हिकिड़ी न्याणी जेका 13-14 सालनि जी आहे, उन ते रेप जो इल्ज़ाम आहे ऐं उनजो हमल थियो आहे, हमल ज़ाया करायो वियो आहे। इहो इल्ज़ाम हयो आहे जेका न्याणी आहे उनजी वालदा। ऐं इहो जेको इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो झोल ज़िले में थियो आहे। उस्ताद आहिनि ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जिन ते इल्ज़ाम हयो आहे उन्हनि त डिनाए कयो आहे, ऑफकोर्स उन्हनि इन इल्ज़ाम खे मुकमल तौर ते डिनाए कयो आहे ऐं उन मेडिकल टेस्टूं हाणे थियनि पियूं। जिन हमल करायो आहे उहे बि गिरफ़्तार आहिनि। ऐं ॿी वॾी ॻाल्हि आहे त जेके जिन ते इल्ज़ाम आहे उहे उस्ताद जेके आहिनि उहे मुआशिरे में चाइल्ड प्रोटेक्शन एक्टिविस्ट तौरु सुञाता वञनि था। वॾी ॻाल्हि इहा आहे त इन में हुननि जो एज़ ए चाइल्ड प्रोटेक्शन एक्टिविस्ट हू कमु कनि था झोल में ऐं ज़िले सांगड़ में, ऐं कुझु NGO सां बि गॾु कमु कनि था। ऐं उन्हनि ते इहो इल्ज़ाम हयो आहे वेरी सीरियस, ऐं उनजा पंहिंजा माइट आहिनि जिन इल्ज़ाम हयो आहे ऐं उते ई हू रहनि था ऐं इन हवाले सां वधीक कानूनी कार्रवाई बि थी आहे। इन ते असां ॻाल्हायूं था। फैक्ट फाइंडिंग मिशन जेको आहे हिकिड़ो माण्हू वियो हो, अॼु वियो हो झोल, ऐं उते उन्हनि फैक्ट फाइंडिंग कई आहे, मुख़्तलिफ़ धुरियुनि सां मुलाक़ात कई आहे। ऐं राइट्स एक्टिविस्ट आहिनि अमर सिंधू असां सां गॾु मौजूदु आहिनि लाइन ते। उन्हनि खां पुछूं था उहे उते वियूं हुयूं, उन्हनि पंहिंजे तौर ते इन मामले जी इंक्वायरी बि कई आहे। वठूं था उन्हनि खां तफ़सील। अमर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जॉइन कयो। मूं तव्हांजो इहो डिटेल में सोशल मीडिया ते तव्हांजी रिपोर्ट पढ़ी आहे, तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। इन में असांखे अपडेट ॾिजो त इहा न्याणी जेका आहे हींअर ठीकु ठाक आहे। असांखे उमेदु आहे हुनजी पहिरीं ॻाल्हि सिहत हुनजी ज़रूरी आहे उहो ठीकु हुजे। उन खां पोइ जेको इहो उस्ताद आहे जिन ते इल्ज़ाम आहे उहो जेल में आहे, उहो गिरफ़्तार थी चुको आहे। असल में ही जेको केस आहे ख़ासि तौर ते ॿारनि जे हवाले सां ऐं इन क़िस्म जा जॾहिं बि केस अचनि था, सभ खां वधीक जेका असां इशू ईंदो आहे उहो इशू इहो हूंदो आहे त ॿारनि जी ॻाल्हि ते केरु एतबार न कंदो आहे। समाज त परे जी ॻाल्हि आहे, असां जहिड़ा माण्हू त परे जी ॻाल्हि आहे, पर सच पुछो त माइट बि उन ते एतबार न कंदा आहिनि। ही ॿियो केस आहे जेको वुमेन सेक्शन फोरम वञी उनजी इन्वेस्टिगेशन कई आहे ऐं पहिरीं इन्वेस्टिगेशन में जेका पहिरीं ॻाल्हि साम्हूं अचे थी त एतिरे वक़्त खां तव्हां कंहिंखे ॿुधायो कोन या छो कंहिंसां ज़िक्र न कयो, उनमें पहिरियों जेको आहे सो साम्हूं इहो ईंदी आहे त असां ते एतबार केरु करे आहे। हिकिड़ो केस इहो हिन में उहो बि समाज जे चङे भले जेके आहे माण्हू जेको रिटायर्ड प्रोफेसर हुयो, उनजी पंहिंजी धीउ सां जेके आहिनि से उनखे सेक्शुअली अब्यूज़ पे कयईं। उन वक़्त बि इहो सुवाल उथियो हुयो त उन ते एतबार न कयो वियो ऐं उन ते बि सोशल मीडिया में तमामु घणी जेका असां छोकिरियुनि जे ख़िलाफ़ वटपकड़ थी। असां इन्वेस्टिगेट करे केस साम्हूं आंदो, बावजूद इन जे त कुझु वक़्त लाइ उनजे वालिद खे सज़ा मिली। पर जीअं त समाज में अहिड़नि माण्हुनि ते जेका असां कंहिं बि क़िस्म जी जंहिंखे असां इहो चऊं को एहतसाब, समाजी एहतसाब कोन्हे, तंहिंजे करे उहो न रुगो आज़ादु थियो पर बदकिस्मती सां जंहिं छोकिरी जे लाइ इहो चयो पियो वियो ऐं जंहिंजे पारां माना इहो चइजे त इल्ज़ाम त न पर जेका हक़ीक़त हुई उहा छोकिरी जेका असां साल जे अंदरि 8 महीननि जे अंदरि उनजी डेथ थी वई, उहा बि पुरस्रार तरीक़े सां। तॾहिं असां ख़ासि तौर ते जेके ॿारनि जे तरफ़ां अहिड़ा केस हूंदा आहिनि उनजे बारे में असां ॾाढा जेके आहिनि सेंसिटिव बि हूंदा आहियूं। उनखे उनजी फैक्ट फाइंडिंग ज़रूरी हूंदी आहे। किथे ईअं त कोन्हे त ॿार भुलिजी पियो हुजे, पर ही केस अहिड़ो हुयो जंहिंमें छोकिरी 14 सालनि जी छोकिरी मेडिकल रिपोर्ट जे मुताबिक़ त 14 सालनि जी छोकिरी उहा जेका असां हामला थिए थी ऐं उनजो अबॉर्शन थिए थो, उन ते जंहिंजे नाले सां इल्ज़ाम अचे थो या जंहिंजे नालो खयो वञे थो या जंहिंजे हवाले सां जेको अक्यूज़्ड आहे FIR में, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त FIR कटण जे बावजूद बिना कंहिं इन्वेस्टिगेशन ॾे उन माण्हू जे लाइ सोशल मीडिया ते उनजा हमदर्द, उनजा दोस्त, उनजा साथी, उनजा पुराणा माण्हू उनजी इज़त जे लाइ ॿाहिरि निकिरी था अचनि त इन ते इल्ज़ाम आयो आहे। पर उहा छोकिरी जेका 14 सालनि जी आहे, 5 दर्जे जी शागिर्दियाणी आहे,
उनखे 2 महीननि ताईं सेक्सुअली अब्यूज़ कयो वियो आहे, उन जे बारे में केरु इहो पसंदि नथो करे त उन जी का हक़ीक़त वरिचे। इन जे लाइ वुमेन सेक्शन फोरम जो वफ़द असां पाण वियासीं, जिते न रुॻो अक्यूज़ सां मिलियासीं, पर पुलिस इन्वेस्टिगेशन केसि ताईं पहुती आहे, माइटनि जी जेका असां कहिड़ो मौक़िफ़ आहे, उहे सभु ॾिसण खां पोइ ऐं ख़ासि तौर ते उन टाइम ताईं जेके असां वटि अवेलेबल हुयूं फर्स्ट मेडिकल रिपोर्ट्स, जेके मेडिको लीगल जिनखे चइजे, उन्हनि जे मुताबिक़ जेके बि दावाऊं उन एक्यूज़्ड कयूं पिए त मुंहिंजी नसबंदी थियल आहे या इन हवाले सां त जेका असां मुंहिंजो को तालुक़ु कोन्हे, या इन हवाले सां त को शागिर्दियाणी जी गैरहाज़िरी तां इन क़िस्म जो इशू थियो आहे। सची ॻाल्हि पुछो त जेका शागिर्दियाणी आहे उन जा मिट माइट आहिनि। सांगड़ में छोकिरी जी स्टेटमेंट जे लाइ बि उन्हनि खे पंहिंजे फारवनि जी जेका असां खारी खपाए उन खां पोइ पैसा कढी पोइ उन्हनि उहे पहुची सघिया आहिनि त जी छोकिरी जो अदालत में बयान थिए। अच्छा अमर इनमें मेडिकल जी त मेडिकल जी तव्हां ॻाल्हि कई, हाणे त इहो त ओपन एंड शट केस आहे, त हिकिड़ो अमल थियो आहे, उन अमल में मेडिकल रिपोर्ट ईंदी त वाज़े थी वेंदो त DNA उन सां मैच थी वेंदा, ॻाल्हि क्लियर थी वेंदी, उनमें त हाणे को मेडिकल में प्रॉब्लम न हुजणु घुरिजे। ॾिसो हाणे ख़बर न आहे उन टाइम ते जेका पहिरीं मेडिकल थी, हाणे उहे वधीक डॉक्टर ई ॿुधाए सघनि था। अॼु वरी जेका असां पुलिस खे चई उन छोकिरी खे घुरायो वियो सिविल अस्पताल सांगड़ में, जंहिंखे चयनि त उनजो ॿियो अल्ट्रासाउंड थियणो आहे। सवाल इहो पैदा थिए थो त जॾहिं फर्स्ट जॾहिं मेडिको लीगल थींदो आहे त उन टाइम ते इहे सभु टेस्ट छो न थिया, ऐं उन में जेकॾहिं इन्हनि डॉक्टरनि जी कोताही आहे त उनखे नोटिस में आणणु खपे। ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा आहे त उहे जॾहिं विया आहिनि त उहे काफ़ी वक़्तु इंतज़ारु कंदा रहिया आहिनि, उन सां अमले जी बदसलूकी जी बि ख़बर आई, ऐं जंहिं तां हिकिड़ो क़िस्म जो इहो तासुर पैदा थिए पियो त उतां जो जेको MS आहे, मां इन ॻाल्हि जी जेका असां हिते वज़ाहत कंदी हलां त तासुर पैदा थिए थो, जंहिंजी का तस्दीक या इन्वेस्टिगेशन में का अहिड़ी ॻाल्हि बाद में ई अची सघे थी। तासुर इहो पैदा थियो त जीअं त उन MS जा ज़ाती तौर ते ज़ाती तालुकात आहिनि उन एक्यूज़ सां, मुमकिन आहे त उते का टेम्परिंग थिए, या मुमकिन आहे त ही जेको ॿिया अल्ट्रासाउंड या हाणे ॿिया टेस्ट वरिता पिया वञनि उन्हनि जे नाले ते का शइ थिए। इन क़िस्म जी जेका असां न रुॻो अफ़वाहूं हुयूं, पर मीडिया ते उहे फोटो बि ॾिना विया जंहिंमें एक्यूज़्ड उन डॉक्टर साहब जी सालगिरह पंहिंजे घर ते मल्हाए रहियो आहे, पंहिंजी फैमिली सां गॾु मल्हाए रहियो आहे। त इन क़िस्म जूं जेके आहिनि तो वाज़े तौर ते अमर वाज़े तौर ते जो दौर आहे उन में सभु शयूं वाज़े थी। जी जी मां अमर इहो चवां पियो, इहो त वाज़े तौर ते जेकर ईअं आहे त इहो क्लियर इहो आहे त इंडिकेशन आहे त हीउ जेको डॉक्टर साहब आहिनि इन्हनि खे इन सॼी टेस्टिंग खां इन प्रोसेस खां पासे कयो वञे, छाकाणि त क्लियर तौर ते हिकिड़ी धुर आहिनि, इहो त हिकिड़ी दरख़्वास्त तां इहो पासे थी वेंदा, त ज़ाहिर उन ग़रीब माण्हुनि वीचारा छा इन हवाले सां मदद करे सघंदा, पर ज़ाहिर सिविल सोसाइटी तव्हां जहिड़ा असां जहिड़ा जेके बि दोस्त आहिनि उनमें उन विक्टिम जी हेल्प करणु घुरिजे हिन हवाले सां। ॾिसो उहो ई त इशू आहे, तंहिंजे करे असां जॾहिं इहो ॿुधोसीं त फारवन जी जेका असां खारी खपाए जेको स्टेटमेंट लाइ सांगड़ ताईं वञे थो, उहो वकील कीअं अफोर्ड करे सघंदो, समाज में उहा इहा ॻाल्हि कीअं करे सघंदो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जिन दोस्तनि ऐं उनजे हमदर्दनि लिखे वेठे पिए त को बनी जो किस्सो आहे, को ॿियो किस्सो आहे, त मूं उन वक़्तु ई एक्यूज़ खां सिर्फ़ु 2-3 सवाल कया जेके उनजे पर्सनल उनजे बारे में हुया। उन टाइम ते SHO बि गॾु हुयो, मूं उनखे बिल्कुलु मना कई त का इंट्रोगेशन कोन्हे, असां हिन खां सिर्फ़ु हिन जो ई मौक़िफ़ ॿुधण आया आहियूं। मूं हुन खां सिर्फ़ु इहो कयो त जॾहिं तोखे ख़बर बि कान्हे त तोखे छो फसायो अथनि, भला हिकिड़ी जेके ग़रीब माण्हू आहिनि जेकॾहिं इन क़िस्म जी का शइ हुजे हा त उनखे कंहिं बि माण्हू खे फसाए उन खां घणा पैसा वसूल करे सघनि पिया। हू त न पंहिंजे जेका असां राॼूणी लाइ बि कोन विया आहिनि, कंहिंखे दाम बि कोन ॾिनी अथनि, सौ सिधो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त इहो बि सोशल मीडिया जो, ऐं थैंक्स टू जेका असां सोशल मीडिया, थैंक्स टू वुमेन ऑर्गेनाइज़ेशन, ऐं
थैंक्स टू माना जेका आगाही फैलिजे थी हिकिड़ी 11 क्लास जी न पर पढ़ियल लिखियल जेका असां उनजी फुफी आहे उहे जेॾी महिल वियूं आहिनि त तूं असांखे हिनखे जेका मिडवाइफ आहे जंहिं ते इहो इल्ज़ाम आहे त उन अबॉर्शन करायो आहे उनजी पुछण खां सवाइ त उनखे चयो तूं ख़ाली रिपोर्ट ॾे ऐं उन ते उन माई इनकार कयो आहे जेका छोकिरी जी जेका हालत हुई आहे ब्लीडिंग उनजी थी आहे त उन्हनि खे चयईं त तूं ख़ाली रिपोर्ट ॾे ऐं हुन रिपोर्ट ॾियण खां इनकार कयो जी गुस्से में चवंदा आहिनि त हुन चयो त चङो तूं नथी ॾींदी ओॾी महिल हू पुलिस स्टेशन ते हलिया विया आहिनि मुंहिंजो छो त उन्हनि खां सवाल इहो हुयो त अहिड़ा जॾहिं केस ईंदा आहिनि त तव्हां मीडिया ते छो था आणियो छाकाणि त उन में छोकिरी जी जेका सा प्राइवेसी आहे उनजी पंहिंजी आइडेंटिटी आहे सभु कुझु डिस्क्लोज थियनि छोकिरी जा फोटो अचनि मूं उन्हनि खां इहो पुछियो त उन ते मूंखे उन्हनि चयो त दरअसल ॻाल्हि इहा हुई त असां पहिरीं अची पुलिस स्टेशन ते वेठासीं त ही FIR असांजी कटियो उते ई जेका असां मीडिया अची वई आहे उते ई जेका असां ही थी आहे असां मीडिया ते बि कोन पहुता आहियूं त माना तव्हां ॾिसो न हिकिड़ी उन्हनि हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां बजाए हिनजे राजूनी कराईंदा बजाए हिनजे त उनखे ब्लैकमेल कंदा का पैसा वठंदा इन क़िस्म जो को बि असांखे सॉलिड ग्राउंड कोन थो मिले को झेड़ो कोन्हे को पुराणी कोन्हे एॾी मिटी माइटी आहे जो जॾहिं छोकिरो चवे थो त भेण खे घेलींदो आहे उन इहा ॻाल्हि रेप जी न कई त पर हलींदो आहे उन खां पोइ उन का बि ॻाल्हि कान्हे अच्छा भाई एॾी नादानी ते या एॾे सादे हुजण ते माण्हू अफ़सोस त करे सघे अमर इहो चए त असां हिन जे ॿार खे अमर जी मुंहिंजो सवाल इहो में इहो आहे त इहा न्याणी जेका आहे इन एक्यूज़ जे घर में हुनखे कमु करण लाइ घुराईंदो ऐं उन पाड़े में ई हुनजो घर हो ऐं हुनखे कमु करण लाइ घुराईंदो ऐं पोइ छोकिरो जेको भाउ छॾण ईंदो हो उनखे वापसि रवानो करे छॾींदो हो जी 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 उहो उन भाउ ई ॿुधायो ऐं बाय द वे असां जेॾी महिल पुछूं वेठा हुनजो भाउ मौजूदु कोन हुयो हुन टाइम ते न कोई इन्हनि घरवारनि का ॻाल्हि अहिड़ी कई छोकिरो ओॾी महिल मोबाइल ते का जेका असां उहो करण आया त छोकिरे ॿुधायो त मां चवंदो हुयसि ऐं ही मतिलबु एतबार कोन कंदा हुआ ॾिसो मां बार बार इहा ॻाल्हि थी चवां त जेको ॿार जॾहिं चवनि था माइटुनि ते एतबार नथा कनि जॾहिं माइट एतबार नथा कनि त समाज एतबार कीअं कंदो ऐं जॾहिं समाज एतबार नथो करे त ऐं जॾहिं चाइल्ड प्रोटेक्शन वारा जेके आहिनि से कमु कंदड़ एतिरा सेंसिटिव जेके आहिनि से माण्हू उन्हनि ते इल्ज़ाम अचे या जेको स्कूल टीचर आहे उहो अहिड़े हरकत करे त मूंखे ॿुधायो त इन्हनि जे ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ केरु बीहंदो अच्छा अमर इनमें हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे ईअं लिखियो त छोकिरी उन में तज़ाद आहे मां तव्हांखे ॿुधायां त छोकिरी जी तव्हां यकीन कयो त माना जेॾी महिल असां मूं हिन पुलिस वारनि खे बि इहो ई चयो मूं चयो ॾिसो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे त कहिड़ी FIR कूड़ी आहे कहिड़ी FIR सची आहे ईअं असांखे 20 साल घटि में घटि मां ज़ाती तौर ते पंहिंजे लाइ चई सघां थी त 20 साल असांखे हिननि इश्यूज़ ते कमु कंदे थिया आहिनि कूड़ सच साम्हूं ईंदो आहे त ख़बर पइजी वेंदी आहे त किथे इल्ज़ाम आहे किथे उहो आहे असां ख़ासि तौर ते इहे कंदा आहियूं त जेकॾहिं आहे त उन खां 2 टे क्वेश्चन अहिड़ा कंदा आहियूं जंहिंमें क्रॉस क्वेश्चनिंग में ई तव्हांखे पतो पइजी वेंदो आहे त किथे ॻाल्हि कुड़ी आहे किथे इल्ज़ाम आहे अमर मुंहिंजो आख़िरी सवाल अमर मुंहिंजो इन हवाले सां जी मुंहिंजो आख़िरी सवाल इन हवाले सां तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ ये त ॻाल्हि मां अॻे चई चुको आहियां मूं जॾहिं तव्हांजी स्टेटमेंट सॼी पढ़ी त मूंखे क्लियर थी वियो हो त हीउ ओपन एंड शट केस आहे हिन में त अहिड़ो मसइलो आहे कोन हाणे प्रॉब्लम छा आहे आख़िर हाणे छा थींदो असां वटि जीअं थींदो आहे त हिकिड़ो ज़ाहिर आहे पावरफुल माण्हू आहे विक्टिम धुर ग़रीब धुर आहे राजूनी लाइ कोशिशूं थींदियूं त छा राजूनी लाइ डेफिनेटली कोशिशूं थींदियूं तव्हांखे असांखे ख़बर आहे ऐं पोइ ग़रीब माण्हुनि वीचारा किथे केसी ताईं वढ़ंदा ॻाल्हि सॼी आहे त छा इहो केस रियासत तरफ़ां दाख़िल थिए त जीअं असां सभु तव्हां हिनखे फॉलो करे सघूं ॾिसो असां इहा ई कोशिश कंदासीं त ख़ासि तौर ते जेका पुलिस इन्वेस्टिगेशन में कंहिं बि क़िस्म जी कोताही न अचणु खपे बार बार जेको असांजो इहा कोताही न अचणु खपे ॿियो नंबर आहे त असां एतिरा घणा केस खणी विया आहियूं जेका पुलिस जे पारां इन्वेस्टिगेशन त दुरुस्त हूंदी आहे पर घणो करे सची ॻाल्हि ॿुधायां त मां 20 सालनि में अगरि कंहिंखां मायूस आहियां त उहा जुडिशरी जे रोल खां मायूस आहियां मां पुलिस खां एतिरी घणी मायूस न आहियां छाकाणि त उनजी अकाउंटेबिलिटी बि थींदी आहे उनखे उनजे ग़लतियुनि ते जेका असां परदो रखण लाइ न वेठा आहियूं पर असां लाइ मजबूरी इहा आहे त असां जुडिशरी खे जेका असां कुझु चई न सघंदा आहियूं ऐं उन्हनि जे ग़लति फ़ैसिलनि खे क़बूल करणो पवंदो आहे पहिरीं ॻाल्हि आहे त इन माण्हू खे ज़मानत न मिलणु खपे छाकाणि त जेको इन हीनियस क्राइम में जेको मुलवस रहियो आहे असां कोशिशि इहा कंदासीं छो त मूं ॾाढी कोशिशि कई आहे मूं पुछण जी उन्हनि खां चयो त भला तव्हां वकील कंदव त उते त मूंखे माना का इन क़िस्म जी सिचुएशन ई नज़र न पई अचे असां पाण पंहिंजे पर्सनल जेका असां पॉकेट्स मां
असां उन्हनि जे लाइ वुमेन्स एक्शन फोरम इहो करे सघे थी, नॉन फंडेड जेका असां ऑर्गेनाइज़ेशन आहे वॉलंटियरली असां उन्हनि खे हिकिड़ो वकील जेको करे ॾींदासीं, जेको इवन असां कोशिशि कंदासीं त अगरि कंहिं बि तरीक़े सां मैनिपुलेट करण जी केस खे कोशिशि कई वञे थी त उनखे कोर्ट ऑफ लॉ में जेका असां चैलेंज कजे। हिन क़िस्म जूं जेके असां कूड़ियूं रिपोर्टूं, कूड़ा DNA, कूड़ियूं शयूं घणियूं ईंदियूं आहिनि, जंहिंखे घटि में घटि असांजो जेको वकील हूंदो उहो इनखे चैलेंज बि कंदो ऐं इन्हनि माण्हुनि खे पधिरो बि कंदो जेके इन जा हेल्पर रहंदा। नंबर ॿी ॻाल्हि आहे त असां सम्झूं था त जीअं त इहे केस 3 महीननि जे अंदरि इन्हनि जी जेका असां इंक्वायरी या इन जो फ़ैसिलो अचणु खपे, सो जजनि खे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं कोर्ट ऑफ लॉ में वञे थो त उन्हनि खे बि इन क्रॉस क्वेश्चनिंग में मिसाल जे तौर ते अहिड़ी शयूं जेके असां साम्हूं अचनि थियूं, एविडेंसिस, हिकिड़ा एविडेंसिस हूंदा आहिनि मेडिकल जा, ॿिया हूंदा आहिनि सर्कमस्टेंसिस जा। मेडिकल एविडेंस तॾहिं हेल्प कंदा आहिनि जॾहिं सर्कमस्टेंसिस में उनजी का शाहिदी न मिले। हिते सर्कमस्टेंसिस में जेकॾहिं तव्हां शाहिदी में वञो त तव्हांखे एतिरियूं शयूं जेके असां साम्हूं पियूं आहिनि, वॾी ॻाल्हि इहा आहे त जेका फैमिली बि हुन सां गॾु नथी रहे पई ऐं जेको माण्हू चवे थो पियो त 60% इन जी हाज़िरी कोन्हे, उन जा पंहिंजा ॿार हिते दाख़िल थियल आहिनि ऐं शहदादपुर में पढ़नि था। मूं उन खां पुछियो त इन्हनि ॿारनि जी 60% हाज़िरी हूंदी जो तव्हां हिते इम्तिहान ॾियारे सघंदव? त एतिरा कंट्राडिक्शन जेके मौजूद आहिनि, जेके मूं जहिड़ो आम माण्हू बि जेको आहे जी अमर तव्हांजी अमर थैंक यू वेरी मच। मां चाहियां थो त हिनखे असां फॉलो कयूं, जीअं असां ॿियनि केसिस खे फॉलो कयूं था, तव्हां सां गॾिजी असां हिन केस खे फॉलो कंदासीं ऐं आवाज़ TV तरफ़ां इहो तव्हां सां असांखे वाइदो आहे त असां हिन केस खे मुकमल तौर ते मुंहिंजे प्रोग्राम में असां फॉलो कंदासीं त जीअं कल्प्रिट जेको बि आहे उहो आज़ादु न थी सघे, रिहा न थी सघे ऐं न्याणी खे इंसाफ़ मिली सघे। इंशाल्लाह असां तव्हांखे बि तकलीफ़ ॾींदासीं ऐं असां चाहियूं था त झोल ऐं सांगड़ जे सिविल सोसाइटी ऐं ॿिया माण्हू बि आहिनि हिन केस में हिन न्याणी जी विक्टिम जी हेल्प कनि। मोहसिन बबर खे जेको प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।